मोहाली ॿुधो अथऊं त ज़मीन तो खपाई। अरे यार तू तो सवाल जवाब करण छॾ। ज़मीन मुंहिंजी आहे, मुंहिंजी मर्ज़ी। पर तू ज़मीन खपाई छो तो? अहिड़ी कहिड़ी ज़रूरत आहे जो तू ज़मीन तो खपाई? तू माठ करे हल, आऊं ॼाणा मुंहिंजो मसलो। अरे चरिया, इन ज़मीन जे टुकड़े मां तुंहिंजे घर जो गुज़र थो थिए, इनखे बि तो खपाई? कुझु त ख़्यालु कर बाबा, हर कंहिंजी मर्ज़ी आहे। ज़मीन बि मुंहिंजी, मसलो बि मुंहिंजो। वञी धूड़ पा, तूं कोन सुधरंदे। ज़मीन खपाए, कंदे नशा, पोइ वतंदे पिनंदो। यार त अची वियो। साहब भली करे आयो, जी करे आयो। छो ख़ैर त आहे? साहब मूं ॿुधो आहे त तव्हां असांजे इलाइक़े में ज़मीनूं पिया वठो। जी बिल्कुलु, मां हिते फैक्ट्रियूं लॻाइण थो चाहियां। इन कम जे लाइ मुंहिंजी ज़मीन सफ़ा सही अथव। छो तुंहिंजी ज़मीन में आहे छा? सफ़ा रस्ते खे वेझी आहे। पर आहे केतिरी ज़मीन असांखे बि ख़बर थो पए। पूरा 5 एकड़ ज़मीन आहे, साबी खाते जी। पर हिन इलाइक़े जी ज़मीननि जी का ख़ासि वैल्यू न आहे। साहब पोइ ॿुधायो त सही भला, आख़िर तव्हां केतिरा था लॻायो? हिते त असां 4-5 लख में वठूं पिया। इन खां मथे हिते जी ज़मीन लहे ई कोन थी। जेका तव्हांजी मर्ज़ी, मां इन क़ीमत में ॾियण जे लाइ तयारु आहियां। मोहाली छाजो सौदो आहे? कुझु बि कोन्हे साहब, पोइ सुभाणे मिलंदासीं। ॻाल्हि चिटी कर, छाजो मसलो आहे? असां हिन खां ज़मीन ख़रीद करे रहिया आहियूं। अड़े ज़मीन तो खपई? न हा हा हा। कहिड़ी अहिड़ी मजबूरी अची पई अथई? ज़मीन हिन जी पंहिंजी आहे। खपाए त भली खपाए, तोखे छा आहे? बस कर। ज़मीन हिन जे घर जे भातियुनि जे गुज़र सफ़र जो ज़रियो आहे, उहा तोखे कान मिलंदी। चङो चङो ठीकु आहे, अचो हलो। अड़े तोखे अहिड़ी कहिड़ी जी मजबूरी थी आहे जो पंहिंजी ज़मीन तो खपाई? तव्हां जहिड़नि मवालनि, बुखियनि, आयाशनि पंहिंजूं अयाशियूं करण लाइ, पंहिंजा नशा पूरा करण लाइ पंहिंजूं ज़मीनूं, पंहिंजा प्लॉट धारियुनि माण्हुनि खे विकिणी ॾिना आहिनि। पोइ धारियुनि ऐं घेरनि खे हथ सां मोकिया था ॾियो। पोइ दाऊं कंदो त असांखे रस्तो नथा ॾियनि, असांखे लंघ नथा ॾियनि, असांखे घर नथा ठाहिण ॾियनि। तव्हां जहिड़ा नालाइक अहिड़ियूं नालाइकियूं बार बार कंदा रहो था, ऐं पोइ वरी वेही दाऊं कंदो असीं ग़रीब, असीं मिसकीन, असांजो केरु दाद करण वारो कोन्हे, असांजो केरु फरियाद करण वारो कोन्हे। अड़े बेवकूफ़ो, ॿुधो न अथव त चवंदा आहिनि त पंहिंजे वढीअ जो न वेझ न तबीब। अख पटियो इंसान थियो, ज़मीन ऐं ज़मीर जा सौदा न करियो। त पोइ तव्हांखे हिन ज़िलत भरी ज़िंदगीअ खां केरु बचाए न सघंदो। बसि दादा, हाणे आउं सम्झी वियुसि। जेका ग़लती कयमि पे, हाणे इहा ग़लती न कंदुसि। वाक़ई असां चरिया आहियूं, पंहिंजी शयुनि जी ॿियनि जे हथनि में मालिकी ॾेई पोइ ई पछताईंदा आहियूं।